मोज़िज़ साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। ॿ डेवलपमेंट्स आहिनि, ॿ शयूं आहिनि जिन ते पाण नंढिड़ो मुख़्तसर प्रोग्राम कयूं था, उनखे गौर सां ॿुधिजो, आख़िर ताईं ॿुधिजो। हिकु त आसिफ़ अली ज़रदारी साहिबु पंहिंजे ख़िताब में हिकिड़ी वॾी अहम ॻाल्हि कई आहे जेका कंहिं मौजज़े खां घटि कान्हे का। ऐं ॿियो दादू वारनि ते थोरो ॻाल्हाइबो। दादू ज़िलो जेको सिंध जो वियतनाम हुयो, उहो दादू ज़िलो जेको आहे सो हिन वक़्तु 15 सालनि खां जंहिं कसम परसी ऐं बदतरीन जेका उहो वक़्त मां गुज़रे थो पियो, उनजो कोई मिसाल नथो मिले। गोरख बर्बादु थी वियो, जोही बर्बादु थी वियो, दादू शहर बर्बादु थी वियो, पीअण जो पाणी कोन्हे, बेड गवर्नर्स। ऐं रफ़ीक जमाली साहिबु जंहिंखे तव्हां 15 सालनि ताईं चूंडियो आहे, उन 15 ई साल तव्हां ते बदतरीन हुकुमरानी कई आहे। ऐं हाणे वरी 5 सालनि जे लाइ तव्हांजी ते मथां वरी तव्हांजी ॿी पीढ़ीअ जे मथां बदतरीन हुकुमरानी करण जे लाइ परस सोए रहियो आहे। संदसि माण्हू हिकु त जमाली बिरादरी जेका सिंध जी इंटेलेक्चुअल बिरादरी आहे, जंहिं वॾा वॾा माण्हू पैदा कया आहिनि पंहिंजे बिरादरीअ में, उन बिरादरीअ जो इंटेलेक्चुअल जेको तबिको आहे उहो अॼु बि सफ़र थो करे पियो। जमाली बिरादरी जा जेके पोरियत आहिनि उहे अॼु बि पोरियत आहिनि। जमाली बिरादरी जो हिकिड़ो मख़सूसु तबिको आहे वाठनि जो, लोफरनि जो, कब्ज़ा खोरनि जो, जंहिंखे हुननि निर्वार चाढ़ियो आहे, जंहिंखे हुननि ताक़तवर बणायो आहे जमाली साहिबु। ऐं उहो जेको लोफरनि जो, कब्ज़ा खोरनि जो हिकिड़ो जेको टोलो आहे, उहो सॼे दादू जे पटनि, प्लाटनि, ज़मीनुनि, सरकारी असासनि ते मुसलसल कब्ज़ा कंदो थो अचे। ऐं पोलिश कंपनी जहिड़ियूं गैस तेल जूं कंपनियूं हाईजेक थियल आहिनि। हाणे मूंखे इहो ॿुधायो, दादू जा माण्हू हो, तव्हां वरी बि उनखे वोट कंदव? पोइ त तव्हांजे इल्म ऐं तव्हांजी शऊरत जी गुरबत ते मूंखे माना रोअणु ईंदो। जोईअ जा माण्हू बदअमीनीअ खे भोगे रहिया आहिनि। दादू शहर जा माण्हू सुख जो साह न खणी सघिया आहिनि। जिथे डेवलपमेंट नाले का शइ कान्हे ऐं रॻी करप्शन आहे, रॻी ॾाढ आहे, उहे माण्हुनि खे खपे त उहे रफ़ीक जमाली खे रद्द कनि, कंहिं ॿिए खे मौक़ो ॾियो यार। पंहिंजे हाल ते रहम कयो, पंहिंजे बचनि ते रहम कयो, पंहिंजे ज़मीनुनि ते रहम कयो, पंहिंजे मिल्कियतुनि ते रहम कयो। ॿेली मूंखे उमेदु आहे त दादू ज़िले जा माण्हू ज़रूरु इन ते सोचींदा। ॿी डेवलपमेंट इहा आहे त मोहतरम आसिफ़ अली ज़रदारी साहिबु ख़िताबु कयो आहे शहीदनि जे मज़ार ते। ॾाढो ज़बरदस्तु ख़िताबु कयो अथसि, उनखे थोरो तव्हां सम्झो बि न आयो आहे माण्हुनि खे। ज़रदारी साहिबु चयो आहे त मूं त भुटे जो कर्ज़ु लाहे छॾियो बाबा। मां 16 साल पहिरियां चयो हो त कोर्ट में पनो दाख़िलु कंदुसि रेफरेंस शहीद भुटे जे अदालती मर्डर जो, उहो मूं दाख़िलु करे छॾियो आहे। मूं पंहिंजो कर्ज़ु लाहे छॾियो। भुटो ज़रदारी साहिबु वॾे माना शाह अंदाज़ में, आर्टिस्टाना अंदाज़ में इहा ॻाल्हि कई आहे। चए मूं कर्ज़ु लाहे छॾियो, बाक़ी जेके सिंध जा माण्हू आहियो उहे अञा भुटे जो कर्ज़ु तव्हां ते रहियल आहे। भुटे जो कर्ज़ु पाकिस्तान ठहण खां वठी हिन महिल ताईं उहो लही वियो आहे, चढ़ी वियो आहे। IMF जो कर्ज़ु अलाए छा जेको नथो लहे। उन करे ज़रदारी साहिबु त चयो आहे त मूं कर्ज़ु लाहे छॾियो रेफरेंस दाख़िलु करे। इहो हिकिड़ो ख़ूबसूरत फिराड आहे माण्हुनि सां। पीपल्स पार्टीअ ते त सिंधी माण्हुनि जो कर्ज़ु चढ़ियल आहे। जेका पीपल्स पार्टीअ पंहिंजी बदतरीन हुकुमरानी सिंधी माण्हुनि ते कई आहे, उनजो कर्ज़ु सिंधी माण्हुनि ते आहे। सो ज़रदारी साहिबु वॾे आर्टिस्टाना अंदाज़ में, ख़ूबसूरत अंदाज़ में चयो आहे त मूं रेफरेंस दायर करे ऐं कर्ज़ु लाहे छॾियो आहे, जेको बि सिंधी माण्हुनि सां हिकु नओं क्लासिकल क़िस्म जो फ्रॉड आहे। हालांकि भुटे जो कर्ज़ु अहिड़ो कर्ज़ु आहे जंहिं तव्हांखे कैंसर जहिड़ो कर्ज़ु आहे, कैंसर जे मर्ज़ में मुब्तला करे छॾियो आहे। सॼी सिंधी क़ौम माज़ूर, मफ़लूज, बेकार बणिजी वई आहे। ऐं ॿियनि सूबनि जा माण्हू तव्हां ते हुकुमरानी पिया कनि। उन करे आउं सम्झां थो त सिंध जे माण्हुनि खे होश खां कमु वठणु खपे। ज़रदारी साहिबु अदाकार अथव, मां उन ते कोई शक कोन्हे को।